नाज़िन वारे में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते पेंशन पॉलिसी में तब्दीली ख़िलाफ़ मुतालबनि जी मञता लाइ उस्तादनि ऐं ॿियनि सरकारी मुलाज़िमनि पारां अॼु ॿिए ॾींहुं बि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसनि में कमु बंदि रखे एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अहमद अली चांडियो। जी अहमद अली। वारे में सिंध एम्प्लॉइज अलाउंस जे सर ते वारे में भी मुख्तलिफ सरकारी इदारा, हाई स्कूल, सिविल अस्पताल, मुख्तियारकारी ऐं मकानी खाते जे ऑफिसूं बंदि रखियूं वयूं आहिनि। जॾहिं त टाउन कमेटी जे मुलाज़िमनि ऑफिस जा तालाबंदी करे ऐं उन मौके ते अब्दुल हफीज़, अली असगर, चांडियो, ज़ुल्फ़ार अली मारफाणी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो। जॾहिं त अॻुवाणनि जो चवणु हुयो त सिंध सरकार लखे मुलाज़िमनि जी मुस्तक़बिल सां खेॾी रही आहे। पेंशन ऐं जेको आहे त कटौती ऐलान करे ऐं मुलाज़िमनि खे जेको आहे त बेचैनी ख़तमु कई वञे ऐं जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे त पेंशन न मिलंदी त घर जो चूल्हो कीअं हली सघंदो। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त अहिड़ो फ़ैसिलो वापसि वठी ऐं जेको आहे त रिटायर मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। अहमद अली मां जी मेहरबानी।